दुखारो डूंगर ॾिठम रे ॾोथीअ दुखारो डूंगर ॾिठम रे ॾोथीअ पॿोरियो थे पंहिंजो उन ले अंदर छोरो थियो छपर भेरो खावड़ियल बस कयो वाघा आ वड़े धर कोटड़े धणी जासे फूल छणे वासम जासे वाघजी स्टेज ते वेठल मानवरा साईं MPA ऐं असांजे बंगे जे जाम अरबाब अमीर हसन साहब जा फर्जंद साईं अबल तोफला साहब फेंटन में मबलूस असांजा उहो फुटरा राजपूत ऐं सिंध सॼे सां समूरी सिंध जा साञावंद जेके प्रीत राम सिंह साहब ऐं उन समूरे ख़ानदान सां मोहबत कनि था ऐं उते जेके हिते कई आहिनि उन्हनि समूरनि खे सलाम मुजरो साहब ऐं ॿिनि ॻाल्हियुनि जे इम्तिहान में आहियां हिकिड़ो त आहे मूंखे अचण में कंहिं मजबूरी सबबु देरि थी सभ खां पहिरें उनजो माज़त खुआयां ॿियो इहो आहे त ऐं हिकिड़ो मूंखे अॻ में अचणु खपंदो ऐं हिननि दोस्तनि जेका महिनत कई आहे ऐं ख़ासि तौर ते बोली जिसका बंध नहीं मरम नाई मन माई उसके संगन चालिए छोड़ चले बन माई जंहिंजी ॿोलीअ में जंहिंजे वचन में का रबत कान्हे जंहिंजे वचन खे पाणी कान्हे बोली जिसका बंध नहीं मरम नाई मन माई जंहिंजे अंदर में हया कान्हे जंहिंजे अंदर में दीद कान्हे उसके संगन चालिए उन सां गॾु न हलिजे छोड़े हलियो वेंदो बन में ऐं ही किताब ही रसालो सब खां पहिरें हिन किताब जो जेको नालो आहे उहे नालो जेको आहे रजवाड़ा ही राजपूतनि जी निशानी ऐं हैरत मौस्त मुंहिंजो ही जो दोस्त जेके प्रोग्राम कनि था उन ते किताब आणींदा उनजो ॾिसूं नालो कहिड़ो था रखनि माण्हू ॿ जॾहिं नाले सां सुञाणो वेंदो माण्हू जी नाले जी बि जेका फ़र्क़ु पवंदी आहे ऐं हिन किताब में जेको अमर राय सिंह साहब प्रेम सिंह साहब ऐं हिननि जेको किताब जो नालो लिखियो आहे इहो रजवाड़ा ऐं ईअं जेका राजपूत जी जेका निशानी आहे उहा राज भाग आहे ऐं उन्हनि सां इन मां साबित कयो आहे त हिन जॾहिं ताज़ियती प्रोग्राम में किताब जी मुहूर्त लाइ बि जेकॾहिं नालो चूंडियो आहे त उन साॻियुनि रवायतनि खे क़ाइमु रखंदे ऐं हिन किताब जे लाइ भरपूर हिकिड़ी ताड़ी वॼाइणु घुरिजे त हिननि दोस्तनि जेका महिनत कई आहे असीं उन्हनि खे सलाम पेश था करियूं मां डंडूं ढोरा भटकियो आहियां जागे पंध पाड़नि जा अॼु तुंहिंजी महफ़िल पहुतो आहियां आवाज़ अचनि था ताड़नि जा सची आहे त छोटे साहब उन सां उनजे ख़ानदान सां जेका विझड़ाप रही जेका तालक रहियो आहे उन तालक ते मूंखे हू असांजे लाइ लफ़्ज़ को मसइलो कोन हूंदो आहे लफ़्ज़ असां वटि मोतियुनि जी माला वग़ैरह ईंदा आहिनि या फुलनि जी माला वग़ैरह ईंदा आहिनि पर जॾहिं छोटे साहब ते ॻाल्हाइणो आहे तॾहिं यकीन मुंहिंजे उन लफ़्ज़नि में उहा जेका आहे उन सिलसिलो टुटी थो पए जॾहिं मूंखे अमर राय सिंह ऐं एडवोकेट राय सिंह साहब जॾहिं इहा ॻाल्हि चई त मूंखे त हिन किताब में तोखे ज़रूरु लिखिणो आहे इतबार कयो त हफ़्तो मुसलसल कोशिशि कई मूं पर लिखी न सघियसि ऐं पर इन में जहिड़ो तहिड़ो मूं लिखी ॾिनो ऐं मूंखे अॼु बि महसूसु थिए थो मूंखे जेको लिखणु खपंदो हो जंहिं रीति लिखणु खपंदो हो लिखी न सघियो आहियां ऐं उनजो वॾे में वॾो कारण इहो आहे त हिकिड़ो जेको तालक आहे हिन ख़ानदान सां हिन घर सां हिन जे आरोखीअ सां मूंखे आरोखी हेॾनि बतियुनि हेॾनि शामियाने हेॾनि हिजूम में अॼु बि रुखी नज़र अचे थी आरोखी खे सोढो साहब त रुखी करे हलियो वियो जंहिं सोढो साहब वियो त उन ॾींहुं सम्झो त आरोखी असांखे रुखी महसूसु थियणु लॻी असीं हिकिड़े फ़ैसिले मोस उन में अरबाब साहब फ़ैसिले मुंहिंजे ऐं मूं चयो अरबाब साहब जॾहिं अरबाब अमीर हसन साहब न हुजे ऐं राम सिंह साहब न हुजे त पोइ असीं फ़ैसिले जूं मयारूं कंहिंखे ॾियूं ॾाढो जज़्बाती हुजां साहब मूंखे पर हुन साहब जेका मुंहिंजी बर्दाश्त जज़्बात खे जंहिं रीति बर्दाश्त कयो सलाम थो पेश करियां ऐं उनखे पर मुंहिंजी जेका उहा अटैचमेंट हुई राम सिंह साहब सां मुंहिंजो साहब ऐं सोढे साहब ऐं अरबाब साहब जी थरजी सियासत में राणे चंदर सिंह अरबाब अमीर हसन साहब ऐं उन सां गॾु राम सिंह साहब हिननि माण्हुनि खे राज भाग जी रीति ईंदी हुई
नोण धोण नागरा आसण बेसण अबतूता चतर बोली चारणा रीति रजपूता। सो इन्हनि खे उहा रीत ईंदी हुई त राज भाग जी रीत की हूंदी आहे। जेकॾहिं को माण्हू ईअं अरबाबी रस्म सां फ़ैसिलो कंदो बीठो रहंदो, ॾींहं जो ॾींहुं राति जी राति बीठो रहंदो, ऐं माण्हू पिया ॻाल्हाईंदा हुआ। पर राणा चंद्र सिंह साहिबु हुनजी जेका नफ़साती तौर ते ऐं हुन जेका सियासत जंहिंखे माण्हू खे जेका सम्झण जी फ़र्क़ु हुई, हिकिड़ो वॾो इल्मु आहे जेका लोक विज़डम जेको असांजे थर जो लोक विज़डम आहे, उन ते ताज़ो मूं कंपे कयो ऐं उन वक़्तु महसूसु थियो त असांजे हिन वॾड़नि वटि केॾो वॾो लोक विज़डम हो। उहो असांजो चाचो हूंदो, उहो चवंदो त हेमो नालो चाचो हेमराज चवंदो त भारू माण्हू जी परख ऐं घोड़े जी परख विख मां खणबी आहे। माण्हू ऐं जीअं विख खणंदो आहे त महसूसु थींदो त भाई हमरा कहिड़े मिज़ाज जो आहे, ऐं घोड़े जी विख मां ख़बर पवंदी आहे सपूट या कपूट। ऐं ईअं जेके पखी जी ॿोलीअ मां सोण साठ ॾिसबा आहिनि त हीअ हिन सीम में हेल मींहुं वसंदो या कोन वसंदो। हीअ जेका ककरी आहे, हीअ जेका पिछ थी आहे, हीअ जेके सोण साठ, हिन में जेका ॿावड़ी पन भार ॾक कहिड़े भदरा ऐं ॾुकाड़ा ना पार। माण्हू तूसण ताणे तंतुआ ॿावड़ी पन भार ॾक कहिड़े भदरा ऐं ॾुकाड़ा ना पार। उहे जेके माना तूसण टू वल जा तंदुनि खे ॾिसी ऐं ॿावड़ीअ जे पननि खे ॾिसी उहे जेके माण्हू सम्झंदा हुआ, उहा वरी लोक नायक हुई। हीअ जेके राजपूत वेठा आहिनि, राजनि भागनि जा धणी वेठा आहिनि, ऐं उन्हनि सां गॾु हिकु ॿी जेका ॻाल्हि असांजे चंद्रवीर साहिबु कई, राम सिंह साहिबु जंहिं वक़्तु सियासत कई पई, उन सां गॾु हिकिड़ो ॿियो वॾो नालो उमरकोट जो डॉक्टर हरचंद राय। डॉक्टर साहिबु 1985 जी इलेक्शन में राम सिंह साहिब बि उम्मीदवार हुआ त डॉक्टर हरचंद साहिब बि उम्मीदवार हुआ। डॉक्टर साहिब इलेक्शन जीते न सघिया ऐं राम सिंह साहिब जीते विया। पोइ राम सिंह साहिब मूंखे हिकु दफ़ा ॿुधायो त भारू मूं हिकिड़ो भई कलेक्शन कई त हिन डॉक्टर हरचंद खे वोट कहिड़े बिना ते मिलिया आहिनि। चई उहो मूं नतीजे ते पहुतसि त हुन समाज जी जेका सुधार आणण जी कोशिशि कई आहे, ऐं मूं जेका नशनि जी तबाही ते किताबु जेको लिखियो हुयो वकाल दौरान, ऐं उन खां पोइ इहो वचन कयो त आऊं बि हिन क़िस्म मुंहिंजे इलाइक़े में जेका समाजी जेका तब्दीली आहे उन लाइ महिनत कंदुसि। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त सोढे साहिबु जेके कॾहिं कॾहिं असीं कंहिं ॻोठ में ईंदा आहियूं, उते मूंखे ॾिसी चवंदा आहिनि त मोर करे मनवार कुझु राति पुछे पुछे सांभर त हिकु सूत्राड़ का लाखो फुलाणी लचा थो अबे थे कीअं काड़कियो लियोरो गुणे सो गुणे सो। पोइ आउं उन्हनि खे चवंदो आहियां त भाउ आउं गुणे सां आहियां, पर राम सिंह सोढे जो गुणे सां आहियां, उनजे करे आउं कोन वठंदुसि। सो इहा जेका हिननि अफ़ीम जी रीत हुजे या हिते शादियुनि मुरादियुनि जी रीत हुजे, उन्हनि समूरनि रीतनि रस्मनि जेके हालतनि जे मुताबिक़ तब्दीली जी जेका ज़रूरत आहे, उन मुताबिक़ जेका सोढे साहिब जेका तहरीक कई, जदोजहद कई। असां जेका हिते हाणे जेके आरोखीअ में रहंदड़ डॉक्टर लक्ष्मण सिंह आहे या आंबा टोभा जो नौजवान असांजो थूर मोलियुनि जहिड़ो ख़ूबसूरत प्रीतपाल सिंह आहे। सो प्रीत तो ते ज़िम्मेवारी असीं सम्झूं था त राम सिंह जी रीत, राम सिंघाणी रिहाणी रीत जेकॾहिं रखणी आहे त उहे तहरीक न गॾु खणी हलणी आहे जेके सोढे साहिब तहरीक शुरू करी हुई। ऐं इहे हथ ऊचो करण से न, पर अवाज़ ॿिन्ही हथ ॿधे ऐं ईअं सॼा माण्हू अॼु वेनती करणी आहे त सोढे साहिब रे रूह न शांती तॾहिं मिलसे जेको सोढे साहिब कमु शुरू करियो थो ऐं असां उहे न अध में छॾियो आहे, असां उहे न कंटिन्यू करिणो आहे, उहे जारी करिणो आहे। साईं मूं कोशिशि कई त आउं देरि सां अचां, जी प्रोग्राम ई ख़तमु थी वञे ऐं मूंखे ॻाल्हाइणो न पए। सो छाकाणि त हिकिड़ी गलो भरिजी थो अचे, हिकिड़ी यादियूं आहिनि। हिकिड़ा असीं जगत सिंह वेठो आहे, असीं जॾहिं दिलीप सिंह ते किताबु सेड़णो हुजे, असीं जेके सफ़रु कंदा हुआसीं या दिलीप सिंह ऑडिटोरियम मंज़ूरु करण जे लाइ असीं कराची सोढे साहिब सां गॾिजी सफ़रु कंदा हुआसीं, त सोढे साहिब सां गॾु सफ़र में चांहि बि पी कोन सघंदा हुआसीं। पोइ हीअ जेके परवीन ऐं जगजीत चवंदा तूं सोढे साहिब सां कचहरी कर त असीं किथे सठि हणियाऊं। सो पर आउं मुसलसल उन जेका सोढे साहिब सां गॾु हलंदे उन किरीअ में मूं कोशिशि कई पंहिंजे पाण खे उन किरीअ ते पाबंद करे सघिजे। सो प्रीतपाल साहिबु अवांजे फेंटो जितो फुटरो आहे, जितो राज सिंह साहिबु अवांजो जितो पंध आहे, असीं चाहियूं था त आरोखी ऐं सामरोटी जी सूं जेको आहे उहे सूंहरी जेको रवायत आहे उहे न यकीन गॾु खणी हलसो ऐं उहे रवायत ते क़ाइमु रहसो। मैं जहिड़ो को अबरो सबरो कॾहिं कंहिंखे ॼाणे
जज्बाती बात करे जाता पर वो जज्बाती बात ना दिल ते मोलिया वो तो दिलरी बात हो से अंदर ही बात हो से हुज्जतरी बात हो से या एक थड़रे वने सियासतन के ना एक मारू गयो तो चिट्ठी लिखे नहीं कि ए चिट्ठी खणे जा फलाणे ऑफिसर के ना खणे गयो तो वो ढाटी हो तो असांजो तो वे इन्हें चिट्ठी पढ़े ऑफिसर कहना बा ठीक है दिसा दो ढाटी वड़े को माटी कम करे दो ना साहब री चिट्ठी ले आयो हां वह दिसा दो सफा कावड़ो रो तने लेट हुआ उन ऑफिसर साहब सा गाल कई तो साहब केड़ा माणो तो मोकली ची मैं ए तीसमो तो हेक मोकलियो है मैं कहना एड़ा तो रोज पिता आता हो सो ही जेके सोडो साहब हो उन वट तो मुझे अखियन सा ये अलाए केतरन माणुन के ये विड़ंदे ॾिठो हुजतूं कंदे ॾिठो पंहिंजा में प्यार ॾींदे ॾिठो पर हिन माण्हू जे अंदर में जेका आऊं नाथू सिंह सां मूं कई दफ़ा चयो त राजपूत जी रुॻी सुञाणप तलवार कोन्हे राजपूत जी सुञाणप धीरज बि आहे राजपूत जी सुञाणप माठाई बि आहे राजपूत जी सुञाणप भक्ति बि आहे ही जेके राजपूत पीर पिथोरे खां वेंदे जेके मालवा जे राठौड़ ताईं जेके बि राजपूत जेके भगत भी रहा है धीरज वाला रहा है उन्हनि जी रीत के तव्हां छो विसारी है उन रीत के गॾु खणी हलणु घुरिजे जेका धीरज जी बि आहे जेका राज भाग खे राजपूत जॾहिं पंहिंजे कंहिं घोड़े खे पाणी पीआरणो हूंदो या बनी मैम जेकॾहिं पंहिंजी बनी जो ज़िक्र कंदो कॾहिं सवाई सिंह ई को कहे सवाई सिंह बि अॼु ॾींहुं ई को कयो ए खेत्र मां जो आहे सदाईं ईअं चओ त खेत्र आपणो आहे सो अपने खेतर आपणो गांव आपणो गुआड़ी असीं आरोपी की सीम में दाख़िल थियासीं जेका ख़बरनि जो ऐं ॿेरनि जा झुगटा ॾिठासीं त महसूसु थियो त पक राजपूतनि जो ॻोठु आहे सो साईं दिलीप सिंह जे लाइ मुंहिंजे दिलबर दोस्त जे लाइ हाफ़िज़ निज़ामाणी लिखियो सोडा तुंहिंजी सूं क़दीम सिंध जी ऐं आऊं उहो साॻी सिट अॼु सोडे साहिब जे लाइ वरजायां थो सोडा तुंहिंजी सूं क़दीम सिंध जी सो हुन क़दीम सिंध जे जेका क़दीम सिंध है उहा तमामु वसी सिंध हुई ही सॼी परसगी जी उहा सुञाणप न हुई जेका क़दीम सिंध असांजे हिन क़दीम सिंध जी हुई वेद विते लिखण हुआ इते ई वेद व्यास जंहिं महाभारत सेड़ियो उहो बि हिन कारुंज ते पैदा थियो जंहिं गीता जे ज्ञान खे बि आम कयो उहे बि जेके नंगर पारकर जे नंगराणे चयो आहे रण खेतर में रजपूता रखियो पारकर तनो नाम उहे पारकर जा बि सोढा हुआ ऐं उनजे करे आऊं वरी बि तव्हांखे वेनती कंदुसि जेकॾहिं मुंहिंजी का बि ॻाल्हि ॾुखी लॻी हुजे त वरी दिलि सां आऊं माफ़ी थो वठां मुंहिंजे उन भाउरनि जे अॻियां दिलीप सिंह जे भाउरनि जे अॻियां जेके गुमान सिंह परवीन सिंह हरे सिंह जिते उन जो हाउ भरी पियो आहे यकीन सम्झो गुमान सिंह असीं हिते अखियूं भरे था बीठा आहियूं सची आहे त असांजा बि उहे गला भरिजी आया आहिनि अॼु असां अवां वांगुरु महसूसु कयो आहे त असां जे मथां शफ़क़त जो हथु खॼी चुको आहे पर असां महसूसु था करियूं तव्हांजी उहे ॾसल राहूं तव्हांजूं उहे छॾियल राहूं उहे तव्हांजूं लिखियूं असीं पंहिंजे मशल राह बणाईंदासीं इहो असांजो रजवाड़नि जो सफ़रु इहो राजभाग जो सफ़रु ऐं उहो डॉक्टर विजय सिंह वारियूं जेके ॻाल्हियूं आहिनि उहे काइम में दाम रहंदियूं ऐं नाथू सिंह ऐं प्रीतपाल जूं इहे ॻाल्हियूं काइम में दाम रहंदियूं तव्हां समूरी महिरबानी।